सिंध मां PNMC जे मेंबर जी नामज़दगी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। नेशनल हेल्थ रेगुलेटर अथॉरिटी पंहिंजो जवाब सिंध हाई कोर्ट आइनी बेंच में जमा कराए छॾियो आहे। पाकिस्तान नर्सिंग एंड मिडवाइफरी काउंसिल में सिंध मां मेंबर नामज़द करण वारे मामले जे हवाले सां ॿुधाए रहिया आहियूं ख़बर त सिंध मां PNMC जे मेंबर जी नामज़दगी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। नेशनल हेल्थ रेगुलेटरी अथॉरिटी पंहिंजो जवाब सिंध हाई कोर्ट आइनी बेंच में जमा कराए छॾियो आहे। सुमेरा पंजवाणी बाबू एथिक्स में मास्टर्स कई आहे। जवाब में वधीक चयो वियो आहे त पाकिस्तान नर्सिंग एंड मिडवाइफरी काउंसिल जे मेंबर लाइ नर्सिंग में मास्टर डिग्री लाज़मी आहे। सुमेरा पंजवाणी वटि घुर्बल सब्जेक्ट जी तालीम न आहे। सुमेरा पंजवाणीअ खे बिना कंहिं इश्तिहार ऐं तरीक़ेकार जे नामज़द कयो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो वधीक चवणु आहे त अदालत दरख़्वास्त गुज़ार जे वकील जूं कापियूं फ़रहाम करण जी बि हिदायत कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। पाकिस्तान नर्सिंग एंड मिडवाइफरी काउंसिल जे मां सिंध मेंबर नामज़द करण वारे मामले जे हवाले सां त सिंध मां PNMC जे मेंबर जी नामज़दगी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। नेशनल हेल्थ रेगुलेटरी अथॉरिटी पंहिंजो जवाब सिंध हाई कोर्ट बेंच में जमा कराए छॾियो आहे। सुमेरा पंजवाणी बायोएथिक्स में मास्टर्स कई आहे। पाकिस्तान नर्सिंग एंड मिडवाइफरी काउंसिल जे मेंबर लाइ नर्सिंग में मास्टर डिग्री लाज़मी आहे। सुमेरा पंजवाणीअ वटि घुर्बल सब्जेक्ट जी तालीम न आहे। सुमेरा पंजवाणीअ खे बिना कंहिं इश्तिहार ऐं तरीक़ेकार जे मेंबर नामज़द कयो वियो